अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। तो दोस्तों अॼो की इन वीडियो में असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त ज़फ़र जिस्काणी जी कहानी। दोस्तों ज़फ़र जिस्काणी कराची शहर सां ताल्लुक़ रखे थो ऐं हू उनजी रहाइश बि कराची शहर में आहे। दोस्तों जीअं त ज़फ़र जिस्काणी जो जेको वाल साहब हुयो उहो ज़फ़र जिस्काणी जो वाल साहब एक्टिंग कंदो हुयो, उहो जीअं वफ़ात करे वियो त उन खां पोइ उनजी सीट ज़फ़र जिस्काणी संभाली ऐं हाणे उनजी जाइ ते ज़फ़र जिस्काणी एक्टिंग करे पियो, यानी अदाकारी करे पियो। दोस्तों तव्हांखे त ख़बर आहे ज़फ़र जिस्काणी हिकिड़ो सिंध जो तमामु बहितरीनु अदाकार आहे, जंहिं तव्हां खोड़ सारा गाना ऐं फिल्मूं ॾिठियूं आहिनि। दोस्तों ज़फ़र जिस्काणी हिकिड़ो तमामु बहितरीनु मॉडलर एक्टर डायरेक्टर बि आहे। दोस्तों जीअं त तव्हां ॾिसंदा आहियो ज़फ़र जिस्काणी जा काफ़ी सारा प्रोग्राम सिंध टीवी ते हलंदा आहिनि ऐं हुनजा ड्रामा बि सिंध टीवी ते हलंदा आहिनि। दोस्तों जेको हाणे ज़फ़र जिस्काणी ड्रामो कयो हुयो उनजो नालो हुयो मीरास, उन में बि ज़फ़र जिस्काणी तमामु बहितरीनु पंहिंजो करेक्टर कयो। दोस्तों ज़फ़र जिस्काणी जीअं त हिकु तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे ऐं हू सिंध टीवी जो मैनेजर बि पिणु आहे। दोस्तों ये हुई अॼु जी वीडियो। उम्मीद थो कयां अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। तो दोस्तों एसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।